अखियुनि जे सफ़र जा मुसाफ़िर असीं, थकल ॼण कंहिं थर जा मुसाफ़िर असीं। खिलियो नेण जंहिं पल हू मुर्कियो छॾे, न घर जा न तड़ जा मुसाफ़िर असीं। सो यकीनन सफ़र जी ॻाल्हि थिए थी ऐं रेल जेका तमामु घणी बहितरीनु शइ आहे सफ़र जे लाइ ऐं असांजे इन दादू लाइन ते लाड़काणे लाइन ते जेके अॻे ट्रेनूं वहंदियूं हुयूं उन जे करे मुसाफ़िरनि खे तमामु घणी आसानी थींदी हुई ऐं हिन करोना जे संगीन सूरत हाल खां पोइ वरी हीअ रेल शुरू थी आहे ऐं उन में अॼु कुझु मुसाफ़िर चढ़िया आहिनि ऐं तमामु घणी ख़ुशी थिए पई त असांजा जेके सिंधियुनि जा जेके स्टेशनूं हुयूं उहे वरी आबाद थींदियूं ऐं रोज़गार वरी बहाल थींदा, जिन जो गुज़रान इन रेल ते हूंदो हुयो ऐं इन में अंदरि हू शयूं खपाए पंहिंजनि बचनि जो पेट पालींदा हुआ ऐं असांजे माण्हुनि खे बि सफ़र में आसाइशी थींदी हुई ऐं उन करे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त हिन जामशोरे जी रेलवे स्टेशन ते हींअर रेल आहे ही जेका हिकिड़ी निकिरी वई आहे ऐं हिकिड़ी बहितरीनु अमल आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो स्टेशन खां हिकु नई ट्रेन मोहन जो दड़ो नाले सां जेका स्टार्ट कई वई आहे, इहो हिकिड़ो पाकिस्तान गवर्नमेंट ऐं रेलवे वज़ीर जे तरफ़ां हिकु सुठो अमल आहे जेका कराची खां कोटड़ी खां जामशोरो दादू सेवण ऐं लाड़काणो खां थींदो सखर रोड़ी पोइ वरी मुल्तान ताईं वेंदी। असीं वज़ीर रेलवे ऐं पाकिस्तान गवर्नमेंट खे गुज़ारिश था कयूं त हिन लाइन ते जेके ॿियूं ट्रेनूं बि हलंदियूं उहे बि जल्द सां जल्द स्टार्ट कयूं उन्हनि जी हितां जे माण्हुनि खे वधि में वधि फ़ाइदो पए, छो त हीअ उहा रेलवे स्टेशन आहे जिथे सिंध जे मादरी इल्मी 3 यूनिवर्सिटियूं आहिनि, बहिराण लम्स ऐं सिंध यूनिवर्सिटी, जिथां सवनि जे हज़ारनि जी तादाद में शागिर्द हिन ट्रेनुनि में इन रस्ते खां ईंदा थी आहे। असांजे रेलवे मिनिस्टर शेख रशीद अहमद दादू लाड़काणो रेलवे सेक्शन जी ट्रेन बहाल कई आहे मोहन जो दड़ो एक्सप्रेस ऐं उमेदु अथमि त ॿियूं बि गाॾियूं बहाल कंदा।